सिंधियत के कायम रखण जी दिशा में मथुरा में थियो आहे हिकु सुहिणो कार्यक्रम। सिंधी भाषा ॾाढी सुहिणी भाषा आहे कि पाण कुछ न कुछ अहिड़ो योगदान पंहिंजी सिंधियत जे लाइ कयूं जंहिंसां पंहिंजी अचण वारी पीढ़ी पंहिंजी सिंधियत खे बि ॼाणे सुञाणे ऐं पहचाने ऐं बचाए रखे। ऐं हिन कार्यक्रम के करायो आहे उत्तर प्रदेश सिंधी अकादमी। सभिनी खे निवेदन कंदसि त कृपया पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो, सिंधी भाषा जो प्रयोग करियो। ये कार्यक्रम मथुरा जे एक होटल में थियो ऐं हिन में घणई वीआईपी अतिथि आया ऐं हुननि सिंधियत के कायम रखण जी दिशा में पंहिंजा वीचार व्यक्त कया। सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण लाइ उहो सिंधी माण्हू ई पंहिंजो फर्ज़ न सम्झंदा आहिनि। ऐं हिन कार्यक्रम में ॿी बि थियूं घणई ॻाल्हियूं। हिकु बार जयकारो लॻाईंदासीं सभई जोरदार, आयो लाल सभई चओ झूलेलाल। सॼे कार्यक्रम जी हिकु हिकु एक्टिविटी तव्हांखे ॾेखारींदासीं असांजे एंकर चंद्रा खत्री जे पारां। सॼी स्टोरी लाइ तव्हां जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। प्रसिद्ध सिंधी साहित्यकार एवं रंगमंच जा कलाकार अशोक मनवानी मथुरा में सिंधी ॿोली ऐं भाषा खे वधाइण ते ज़ोर ॾेई उन्हनि चयो कि असांजे परिवार ऐं समाज में सिंधी में ई ॻाल्हाइणो खपिजे, हिन जे लाइ छो त सिंधी ॿोली असांजी पहचान आहे। उन्हनि चयो कि हिंदी भाषा जीअं असांजी मासी आहे तीअं सिंधी ॿोली असांजी मां आहे। सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण लाइ उहो सिंधी माण्हू ई पंहिंजो फर्ज़ न सम्झंदा आहिनि। हिननि खे गवर्नमेंट इहो फर्ज़ लॻाए पियो आहे त तव्हां इहो जवाबदारी इहा संभालियो ऐं सिंधी भाषा खे अॻिते वधायो तव्हां ऐं उनखे सहकार सम्झी शहरनि मां अलॻि अलॻि संस्थाउनि जो बि वठो ऐं जेके माण्हू सिखणु चाहिनि था सिंधी उन जे लाइ वर्कशॉप लॻायो, सिंधी प्रोग्राम कयो, सिंधी भाषा ते संगोष्ठी कयो ऐं उन ई सिलसिले में हीअ अॼु जी संगोष्ठी थी रही आहे। जो मौक़ो त कोई अहिड़ो सिंधी भाषा दिवस कोन्हे छो असांखे कंहिं दिवस जी ज़रूरत न हूंदी आहे। 365 ॾींहं सिंधी भाषा दिवस आहे। सिंधी जागरूक मंच जा संस्थापक किशोर इसरानी व उत्तर प्रदेश सिंधी एकेडमी द्वारा एक गोष्ठी आयोजित कई जो कि PSA कॉलेज रोड स्थित एक होटल गणपति पैलेस में सिंधी जनरल पंचायत जी मेज़बानी में आयोजित की वई ऐं जंहिंमें सिंधी ॿोली भाषा ऐं संस्कृति खे ठाहे रखण जे लाइ चिंतन ऐं मंथन थियो। उन जो विषय हो सिंधी ॿोली क्यों है ज़रूरी। भोपाल सां आयल साहित्य अकादमी भारत सरकार नई दिल्ली जे सिंधी भाषा परामर्श मंडल जे सदस्य एवं मध्य प्रदेश सरकार जी सूचना एवं जनसंपर्क विभाग जा संयुक्त निदेशक श्री अशोक मनवानी जी, प्रसिद्ध क्रिकेटर नरेंद्र हिरवानी, शोले जा निर्माता GP सिप्पी, 60 जे दशक जी अभिनेत्री साधना ऐं शीला रामाणी, गायक संगीतकार घनश्याम वासवानी, गीतकार गायक मास्टर चंदर ऐं तमामु सिंधी शख़्सियतनि जो उल्लेख कंदे उन्हनि चयो कि असां सभु हिक ॿिए खे अगरि सुञाणूं था ऐं जुड़ियल आहियूं त असांजी सिंधियत जे कारण ई आहियूं। वॾी शख़्सियत छो न ठही वञूं पर असांखे सिंधियत न भुलणी खपिजे छो त सिंधी समाज जो उदय सिंधु नदी जे घाटियुनि सां थियो आहे जंहिंजो अस्तित्व अखंड भारत जी प्राचीन सभ्यता सां जुड़ियल आहे। उहो आहे मुअन जो धड़ो। श्री अशोक मनवानी जो ॿुधायो कि नई शिक्षा नीति 2020 में भी भारतीय भाषाउनि जो ॾाढो महत्व आहे। अनेक अहिड़ा प्रावधान आहिनि। सिंधी महापुरुषनि जी जो जीवनियूं आहिनि उहो कई राज्यनि जे जो पाठ्यक्रम आहिनि उन्हनि में भी शामिल थी रही आहे। उत्तर प्रदेश सिंधी अकादमी का प्रयास रहता है कि सिंधी भाषा को बढ़ावा दिया जाए, सिंधी बोली को कायम रखने की दिशा में कुछ कार्य किए जाएं। तो इसी कड़ी में ये मथुरा में आज एक संगोष्ठी आयोजित की गई कि सिंधी भाषा क्यों है ज़रूरी। और इस आयोजन के लिए भोपाल से
मुख्य अतिथि के रूप में सिंधी साहित्यकार और रंगकर्मी यहाँ पर आए श्री अशोक मनवानी जी। लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय सचिव रामचंद्र खत्री भी पंहिंजा वीचार व्यक्त कंदे चयो कि सिंधी सभ्यता ऐं ॿोली ही सिंधी समुदाय जी पहचान आहे। अगरि असीं सिंधी ॻाल्हाइणु बंदि करे छॾंदासीं त असांजी पहचान ई लुप्त थी वेंदी। इन करे घर परिवार ऐं असांजे विच में सिंधी में ई वार्तालाप थियणु घुरिजे। पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो, सिंधी भाषा जो प्रयोग करियो ऐं पाण में भी सिंधी भाषा प्रयोग करियो। शान न सम्झो त असीं हिंदी में ॻाल्हायूं था, शान पंहिंजी आहे सिंधी में ॻाल्हाइण जी ऐं सिंधी खे वधाइण जी। गर्व सां असीं चऊं था असीं सिंधी आहियूं, सिंधी रहंदासीं। सिंधी जनरल पंचायत जा अध्यक्ष नारायण दास लखवाणी उन्हनि भी पंहिंजा वीचार व्यक्त कया कि ॿारनि खे जीअं असां शिक्षा ऐं व्यापार जे लाइ तयार था कयूं, तीअं ई पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ भी ॿारनि खे संस्कार ॾियूं। सिंधी सभ्यता ऐं ॿोली खे बचाइण जो हिकु ई तरीक़ो आहे कि असीं सभु सिंधी समुदाय इकट्ठा थियूं ऐं पाण में मेल जोल वधायूं। उत्तर प्रदेश एकेडमी जा निदेशक अभिषेक कुमार अखिल ने भी चयो कि पंहिंजी ॿोली या भाषा के बचाइण लाइ उन जे समाज जी अहम भूमिका हूंदी आहे। सिंधी ॿोली ऐं भाषा जे उत्थान जे लाइ माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने भी उन जे नेतृत्व में उत्तर प्रदेश सिंधी अकेडमी द्वारा प्रदेश जे विभिन्न शहरनि में सिंधी पाठशालाऊं, सिंधी फिल्म जो प्रसारण, सिंधी संगोष्ठियूं आयोजित करायूं ऐं उन जे लाइ उन्हनि खे सफल वाधायूं भी ॾिननि। सबसे बड़ी स्वागत मैं आप लोगों को करना चाहूँगा। इतना अपना बहुमूल्य समय निकालकर आज आप लोगों ने दिया है, इसके लिए विशेष आपको धन्यवाद, आभार और हृदय से स्वागत मैं करता हूँ। और इस सफल जो आज बिना आपके आए इस उत्तर प्रदेश सिंधी अकेडमी का यह कार्यक्रम सफल नहीं होता। इन मौके ते लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा प्रदेश अध्यक्ष नारायण दास पारवानी, आगरा जा समाज सेवी रूपचंद धनवानी, प्रदेश ऑडिटर बसंत लाल मंगलानी, जिला अध्यक्ष जीवत राम चंदानी, सिंधी पंडित मोहन लाल शर्मा, सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी अध्यक्षा गीता नाथाणी, कार्यक्रम संयोजक किशोर इसरानी व संचालनकर्ता चंद्रा खत्री ने भी सिंधी विषय ते पंहिंजा वीचार व्यक्त कया। हिन सां पहिरीं सभी अतिथियुनि जो सिंधी जनरल पंचायत ऐं सिंधी नवयुवक मंडल जे द्वारा शाल ऐं पाटुका पाराए उन्हनि खे स्मृति चिन्ह भेंट कयो ऐं भावपूर्ण स्वागत भी कयो। लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल द्वारा मथुरा जो प्रसाद भी अतिथियुनि खे वितरित कयो वियो। हिन संगोष्ठी में नारायण दास लखवानी, रामचंद्र खत्री, तुलसीदास गंगवानी, जीवत राम चंदानी, डॉक्टर प्रदीप पुकरानी, बसंत मंगलानी, गुरमुखदास गंगवानी, सुरेश मेठवानी, पीताम्बर रोहेरा, जितेंद्र भाटिया, जामनदास नाथानी, चंदन लाल आडवाणी, हरीश चावला, किशोर इसरानी, सुंदर खत्री, सुदामा खत्री, अशोक अंदानी, गिरधारी नाथाणी, सुरेश मनसुखानी, दौलतराम खत्री, मिर्चुमल कोतकवानी, अनिल मंगवानी ऐं अमित खत्री, अशोक डावरा, लक्ष्मण वाधवानी, कन्हैया खत्री, मनोहर मंगलानी, ताराचंद चेतवानी, गीता नाथानी, एडवोकेट अनीता चावला, मनीषा अंदानी, भारती केवलानी, कोमल नाथानी, तनुजा मनसुखानी, अकादमी जा लेखाकार महेंद्र वर्मा आदि शामिल हुआ। आगरा से भी यहाँ पर विशिष्ट अतिथि के रूप में लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत के प्रदेश अध्यक्ष श्री नारायण दास पारवानी जी आए और इसी के साथ साथ मथुरा के पूज्य सिंधी जनरल पंचायत जो कि इस पूरे कार्यक्रम के सहयोगी संस्था के रूप में उन्होंने कार्य किया, तो उनके जितने भी पदाधिकारी रहे उन्होंने मिलजुल कर इस कार्यक्रम को आगे बढ़ाया और इसी में मातृशक्ति का भी बहुत अच्छा बढ़ चढ़ कर योगदान रहा और उन्होंने यहाँ पर अपने अपने विचार और भाव रखे कि कैसे हम सिंधियत को कायम रखने की दिशा में अपने महत्वपूर्ण योगदान दे सकते हैं।